अस्सलाम वालेकुम। आ जाओ तुम। अॼु आहे 26 अप्रैल ऐं ट्यूसडे। सुबुह जा 8:30 थिया आहिनि तक़रीबन। घर जो कमकार हले थो। इन दरवाज़े जी डीप क्लीनिंग कराई ऐं हे आहिनि इलाही सारियूं एसेंस जूं ख़ाली बोतलूं जेके वठंदा रहंदा आहियूं। सुराण कंहिं ज़माने में ॾाढी बेकिंग कंदी त इलाही सारियूं वठंदी। सो उन्हनि मां काफ़ी सारियूं त ख़ाली थी वियूं ऐं हिकु ॿ एक्सपायर थी वियूं त उहे बि उछले छॾियूं ऐं हाणे मां हिननि खे हिते भिजाए रखियो आहे त जीअं हिननि जो इहो लेबल लाहे सघां। ऐं ॾाढो हिकिड़ो प्यारो आइडिया आहे मुंहिंजे ज़हन में क्राफ्ट्स जो, त उहो मां इनशाला हिननि सां ठाहींदमि ऐं इन्हनि खे मां पाण ई जेको आहे साफ़ु सुथिरो कंदमि। उनखां सवाइ हिन महिल जेसि ताईं ज़हरा कमु कंदी त मां हिते कुझु ठाहियां थी। फेल्ट खई आहे ऐं हीअ पोलिएस्टर आहे फाइबर ऐं ॿियो अलाए छा अञा बि कुझु शयुनि जी ज़रूरत पवंदी। ग्लू बि आहे त मां कुझु ठाहियां थी ऐं पोइ जॾहिं ठही वेंदो तव्हां सां लाज़मी शेयर थींदो। सो मुंहिंजो कमु शुरू आहे। तंहिंखां मां जेको आहे स्पेशली ईद जूं सफ़ाइयूं शुरू थी कयां। हिते इलाही सारा सणभा ऐं मेरा दाग़ थिया आहिनि जेके आम साबुण सां नथा लहनि त मां हिते हे खयो आहे सिरको ऐं हिन प्यालीअ में मां विधो आहे डिश वॉशिंग लिक्विड ऐं सोडा, मिठी सोडा जेका असां पकोड़नि में विझंदा आहियूं। इहो मां ठाहियां थी पेस्ट। हिन खे हणंदमि ऐं पोइ इन खे थोरी देरि छॾे ॾींदमि। उनखां पोइ उनजी रगड़ाई थींदी। हाणे वारो तव्हां सीन ॾिसी वरितो त कीअं हुयो। उनखां पोइ मां तव्हांखे ॾेखारींदमि त कंप्लीट करण खां पोइ, साफ़ु करण खां पोइ हिनजी शिकिल कहिड़ी थी थिए। ठीकु आहे, इनखे कंदमि मिक्स प्रॉपरली। त जीअं साबुण हिन में चङी तरह मिली वञे। सोडा ऐं सिरको जेको आहे ग्रीस खे कटींदो आहे त इहो ई जॾहिं किचन जी सिंक बि बंदि थी वञे त आराम सां उन में जेको आहे इहो विझी थो सघिजे। सो फ़िलहालु मां सिर्फ़ु हुनखे हणी छॾींदमि ऐं जॾहिं थांव धोपी वेंदा त उनखां पोइ सो हे हाणे जेको आहे न लहणु शुरू थी वियो आहे। ॾाढो हिकिड़ो ज़बरदस्त शइ आहे, बसि सुस्ती आहे जंहिंमें इहो रहिजी थो वञे हमेशह। ऐं जेसि ताईं इहे दाग़ थोरा थोरा हूंदा आहिनि न त असांखे नज़र बि कोन ईंदा आहिनि। जॾहिं वधी वेंदा आहिनि हीअ ॾिसो ईज़ीली साफ़ु थो थिए। सो फ़िलहालु मां हिनखे साफ़ु कोन थी कयां, छॾे थी ॾियां, लही वेंदो आराम सां। हाणे लहे थो पोइ बि मां हिनखे उघंदमि कोन, हिनखे फ़िलहालु टाइम ॾींदमि। इहा टिप अथव मुंहिंजे तरफ़ां त अगरि अहिड़ी ग्रीसी भित हुजे या जेको बि तव्हांखे चिकनाई हुजे उहा तव्हां आराम सां सिरको, डिश वॉशिंग लिक्विड ऐं मिठी सोडा ये मिलाए करे हणी सघो था। ज़हरा, इसको मैंने ये सारा लगा दिया है मसाला और ये बहुत आराम से साफ़ हो रहा है। ठीक है, तो जब ये बर्तन धोने के बाद इसको थोड़ा दीवार को साफ़ कर देना। ज़रा हली वही कम करे ऐं तव्हां रिज़ल्ट ॾिसो। सो इहो ज़बरदस्त हिकिड़ी टिप आहे ऐं मां इलाही मतिलबु पाण खे बुरो भलो बि चवां त मां एतिरो अरसो हिन भित खे छॾे ॾिनो। हालांकि भित मां साफ़ु कंदी रहंदी आहियां, हिन खां बि कराईंदी आहियां, पर जेतिरी अॼु साफ़ु आहे नीट क्लीन ओतिरी न थींदी आहे। सो अक्सर मां इहो कंदी रहंदी आहियां, पर हिन दफ़े थोरो मां वधीक ई टाइम वठी छॾियो आहे। ऐं जेसि ताईं हीअ कमु पई करे ठहंदो ई वई। ऐं ख़ैर सां जीअं कल्ह सुराण जेको आहे 2-3 डिशिस ठाहियूं त थांव असांजा इलाही थी वेंदा आहिनि। ऐं उनखां अलावा हीअ हिकिड़ी ऑयल जी बॉटल ख़ाली थी हुई त उहा कटे रखी अथमि, उहा बि धोआरे छॾियमि त जीअं हिन जो मां कोई क्राफ्ट ठाहींदमि इनशाला। ऐं मां छा कयो तेसि ताईं तव्हांखे उहो थी ॾेखारियां। तव्हांखे ज़रूरु सुठो लॻंदो, मूंखे ॿुधाइजो तव्हांखे कीअं लॻो आहे। मां त एॾी ख़ुशि आहियां, एॾी एक्साइटेड। हीअ हे हादिया जी हेयर बैंड मैचिंग हुनजे ड्रेस सां, हीअ हे राजिया जी हेयर बैंड हुनजे ड्रेस सां मैचिंग। छो त राजिया वारे ते स्ट्रॉबेरीज़ आहिनि ऐं हादिया वारे ते वाटरमेलन आहिनि। त हीअ 2 हेयर बैंड रेडी आहिनि हिते। ऐं हाणे अॼु जेको आहे इहो मां वेंदमि TCS ऑफिस ऐं इन्हनि खे मां मोकिलींदमि इनशाला। सो अॼु जो मुंहिंजो इहो कमु आहे मेन। सफ़ाई सुथराई बि शुरू आहे घर जी ऐं हिननि जो कमु फाइनल थी वियो। अञा ताईं हे मां अलाए कॾहिं खां हेयर बैंड्स वठी रखियूं हुयूं त मां हिननि खे कुझु डिफरेंट ठाहे ऐं पोइ ॾींदमि हिननि ॿिन्ही खे, पर हिन खां वधीक मुख्य मुंहिंजे लाइ न हूंदो। मां ज्वैलरी बि मैचिंग ठाही आहे ऐं उन्हनि सां जेको हाणे हेयर बैंड्स बि मैचिंग थी विया।
सो इहो आइडिया कीअं ॿुधाइजो। हाणे मां वेही हिन फेल्ट मां इहे ठाहिया अथमि ऐं इहो मटीरियल अञा ताईं हिते पियो आहे तव्हांजे साम्हूं। सो हीअ मुंहिंजी क्रिएशन आहे। सो ज़रूरु मूंखे तव्हांजे कमेंट्स जो इंतज़ारु रहंदो त इहो तव्हांखे कीअं लॻो आहे। टाइम थिया पूरा 11। हाणे भाॼी वारो आयो त अॼु गिदरनि जे बजाए गरमा हुयसि, हुन खां गरमो वरितो आहे ऐं भिंडियूं वरितियूं, बंदगोभी वरिती ऐं बसर वरिता। जेका शइ हाणे घर में न हुई उहा वरिती आहे। ऐं उन खां अलावा मां हिते पखो हलाए हे हेयर बैंड्स हिते रखी वई हुअमि। सो त मां हुते खीर पई काढियां त लाउंज जो पखो बंदि कयो। सो हे बिल्कुलु ड्राई थी विया आहिनि, छो त मां हिनखे हिन पासे ॾांहुं बि ग्लू हई आहे ऐं हिननि खे मां धागे सां बि स्टिच कयो आहे ऐं ग्लू बि हई आहे त जीअं लाहिण पाइण में बिल्कुलु बि न लहनि। सो हिते कपिड़ा हिननि जा हे रेडी आहिनि ऐं हिन नंढड़े बॉक्स में मुंहिंजो फेवरेट बॉक्स आहे, हमेशह मां संभाले रखियो अलाए कॾहिं खां। सो हाणे मां हिन में हिननि जी ज्वैलरी विझी हिननि ॾे मोकिलियां थी ऐं मां बि सेफ्टी सुघड़ अथनि, मूंखे इहा ख़बर आहे त उहा ॾाढो संभाले रखंदी। सो हे पैक कयां शयूं ऐं हाणे मां वेंदमि TCS ऑफिस हिननि खे रवानो करणु। मां अची वई आहियां वापसि ऐं ॾेई आयमि शयूं TCS में ऐं हाणे हिते थांव अंदरि कंदमि जेके मां फैलाए वई आहियां ऐं हिते मां एसेंस वारियूं बॉटल्स जेके रखियूं आहिनि भिजाए उन्हनि खे साफ़ु कंदमि ऐं बसि इहो ई घर जो कमुकारु हलंदो रहंदो। टाइम थियो आहे हिन महिल 4:45 ऐं मां चिकन कढी रखियो काफ़ी देरि खां ऐं हाणे मां हिनखे बॉइल करण लाइ रखियो आहे, छो त मां राति जो ठाहींदमि सैंडविचिस, चिकन जा सैंडविच ठाहींदमि ऐं सैलड ठाहींदमि। त इहो हाणे हल्की बाहि ते छॾे ॾिनो आहे त जीअं इहो बॉइल थींदो रहे। टे पहिरीं जी नमाज़ पढ़ी अची वई आहियां, काफ़ी देरि थी आहे ऐं चिकन मुंहिंजे ख़्याल में त हाणे ॻरी वियो हूंदो, थोरी देरि खां पोइ हुनखे कढां थी। ऐं हिते मां सूफ़ कटिया आहिनि, टमाटर, हिकिड़ी नंढी बंदगोभी कटियमि पर लॻे थो त हाणे ॿी बि हिकिड़ी मूंखे कटणी पवंदी ऐं 2 बॉइल पटाटा ऐं हिते हे गरमो सुराण कटे रखियो मंझंदि जो ऐं सुबुह मां भाॼी वारे खां बंदगोभी ऐं गरमो वरितो बसि, त यानी हिन सलाद जे हिसाब सां। त इहो हिन में हाणे गरमो बि नंढा पीसिस करे हिन में विझंदमि ऐं तेसि ताईं पोइ वरी चिकन कढिणो आहे मूंखे, उनखे ठारे श्रेड कंदमि। रेसिपीज़ मुंहिंजूं 2 मौजूदु आहिनि, सैंडविचिस जी बि ऐं हिन सैलेड जी बि। सो हूअं मटर बि विझंदी आहियां मां, मटर कोन्हनि ख़तमु थी विया आहिनि, या मां चणा बॉइल करे विझंदी आहियां। चणनि जो अॼु मूंखे ध्यानु न रहियो, इन करे बसि जेको कुझु आहे इहो ई आहे। सो मां हाणे तेल मसरूफ़ आहियां। हे मज़ेदार सलाद रेडी आहे, इहो अंदरि रखंदमि। यखनी छाणे रखी आहे फ्यूचर प्लाउ जे लाइ, थधी थींदी त फ्रीज़र में वेंदी। ऐं हिते मां चिकन हॾनि खां अलॻि कयो आहे, हाणे हिनखे श्रेड कंदमि ऐं सैंडविचिस बि ठाहे बॉक्स भरे रखंदमि। सैंडविचिस रेडी आहिनि, कुझु मां ब्राउन ब्रेड जा ठाहिया आहिनि ऐं कुझु आम ब्रेड जा। सो हाणे कंदासीं असां इंतज़ारु आज़ान जो। मां अची वई आहियां सिलाई जे कॉर्नर में, तव्हां सां कुझु शेयर थी कयां। तव्हांखे यादि हूंदो, ॿुधाइजो कंहिंखे कंहिंखे यादि आहे। मां कुशन्स सिबिया हुआ, कंहिंखे यादि आहिनि। सो हे मां ईद लाइ कढिया आहिनि, पर मसइलो इहो आहे त हिन हिकिड़े खे मां फुंदण हया हुया, हिकिड़े खे न हया आहिनि। सो हिन जा फुंदण कंप्लीट करणा आहिनि। सो ईअं थींदो रहंदो आहे। बहरहाल हिनजी मां वीडियो बि ठाही आहे, हिनजी वीडियो अवेलेबल अथव त हे मां कीअं सिबिया, कीअं ठाहिया। हिकिड़ो इहो ऐं हिकिड़ो ॿियो आहे, उहो बि तव्हांखे यादि हूंदो। इहो बि जंहिंखे जंहिंखे यादि हुजे मूंखे ॿुधाइजो। हे ॾिसो, हे मां तव्हां सां शेयर करे चुकी आहियां। मां हे इलाही 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 ॾींहं इलाही महिनत सां ठाहियो। सो हिननि खे मां सुभाणे सिबंदमि ऐं कोशिशि कंदमि त हिन हिकिड़े जा फुंदण जेके रहियल आहिनि इहे राति जो कंप्लीट करे छॾियां। सो मां हे गॾी विछाईंदमि, यानी कवर गॾी चाढ़ींदमि। हो 2 अलॻि आहिनि, हे 2 अलॻि आहिनि, पर को मसइलो न आहे। ऐं खोलियो आहे न, यकीन कयो त मूंखे वरी एॾो थो वणे, ख़ुशि थी थियां त मां चङो थियो मां हे ठाहियो हुयो। त अलाए कॾहिं खां मुंहिंजो हिकिड़े मैगज़ीन में हुयो डिज़ाइन जेको मां संभाले रखियो हो। सो हे ॿियो पीस बि तयारु आहे, 2 कवर अहिड़ा आहिनि। त सुभाणे इनशाला हे सिबजंदा ऐं हिन खे बि रेडी करे वठंदमि त जीअं मां एंड टाइम ते हिननि खे यूज़ करे सघां। पंहिंजे घर लाइ बि मां जेके शयूं ठाहींदी आहियां उन्हनि खे मां पंहिंजो लेबल हणंदी आहियां, क्रिएटिव हैंड्स बाय NW। भई ज़ाहिरी ॻाल्हि आहे, डिज़ाइनर कमु थियल आहे, डिज़ाइनर जो कमु आहे, त डिज़ाइनर जी जेका पर्ची आहे उहा बि त हिन ते लेबल बि त लॻियल हुजे न। सो इहो बि तव्हां सां शेयर करिणो हो। त घर जी जेका नंढी वॾी तयारी कयां थी, थोरी घणी जेका मां ईद जी डेकोरेशन जी, उहा बसि कुझु तयारी थियल आहे, कुझु कंप्लीट करणी आहे। बांग में असांजी बांग में बाक़ी 5 मिंट आहिनि ऐं मां हिते वेठी आहियां
एज़ यूजुअल मां ऐं मुंहिंजो न्यूज़ चैनल सो तव्हांखां मोकिलाईंदमि हाणे हिते ई। इंशाअल्लाह ज़िंदगी रही त सुभाणे वारे व्लॉग में मिलंदासीं। ख़ुशि हुजो, सलामत हुजो, आबाद हुजो। अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे। मुंहिंजे तरफ़ां इलाही सारियूं दुआऊं, इलाही सारो प्यार। सुभाणे गॾु आहियूं इंशाअल्लाह। तेसिताईं अल्लाह वाही।